अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि बि चइजे ऐं ॾाढो ॾुख थियो त हाणे कंहिं IT तां मुंहिंजी मौत जी ख़बर हली आहे। ऐं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अहिड़नि दोस्तनि खे, अहिड़नि महिरबाननि खे छा थो मिले, अहिड़नि प्यारनि खे छा थो मिले जेके असां आर्टिस्टनि जी ज़िंदगी जे पोयां पइजी विया आहिनि। काफ़ी टाइम अॻ में मामा लालू खे मारे छॾियऊं, अलीगुल मलाह खे ख़ुदकशी कराए छॾियऊं ऐं हाणे वरी ज़ुल्फ़कार बुर्दी खे मारे छॾियो अथऊं। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, मौला आबाद कंदव। मां हाल आहियां तव्हांजी दुआउनि सां, ऐं जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे लिखियलु तेसिताईं तव्हांजो प्यारु, तव्हांजूं मुहबतूं क़ाइमु रहंदियूं ऐं क़ाइमु रहनि। मां तव्हांजी दुआउनि जो तलबगार आहियां, तव्हांजी मुहबतुनि जो तलबगार आहियां। बाक़ी हाणे जेके दोस्त अहिड़ी का फेक न्यूज़ हलाइनि था, सो अलाह उन्हनि खे बसि अजुरी ॾींदो। ॿियो मां हाणे छा चवंदुसि, उन्हनि जे लाइ वरी बि दुआऊं न। अलाह साईं तव्हांखे अञा बि ख़ुशी ॾिए बाबा, कंहिंखे मारे तव्हांखे ख़ुशी हासिलु थिए थी त अञा बि तव्हां ख़ुशि थियो। बहरहाल घटि में घटि एतिरो ख़्यालु रखो त अहिड़ी ख़बर हलाइण सां अहिड़ी ख़बर हलाइण सां असांजे प्यारनि, असां सां मुहबत कंदड़नि, असांजे अज़ीज़नि, असांजे मिटनि माइटनि ते छा गुज़रंदी हूंदी। सो अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, तव्हांजी महिरबानी। लव यू टू ऑल, लव यू टू ऑल। सॼी सिंध खां ॿाहिरि जिते बि जेके बि मुहबती माण्हू रहनि था, जेके मूंसां प्यारु कनि था, जेके मूंसां मुहबत कनि था, उन्हनि सभिनी जी मुहबतुनि खे मान ॾींदे बसि दुआउनि जो तलबगार आहियां। अलाह उन्हनि खे बि ख़ुशि रखे जॾहिं इहा फेक न्यूज़ हलाई आहे ऐं उन्हनि खे ख़ुशी मिली आहे। थैंक यू। अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे, महिरबानी। मां आहियां तव्हांजो ज़ुल्फ़कार बुर्दी। दुनिया में सिंधी थकाफ़त जो पहिरियों ब्रांड नूर मेमण हालाई नमहा, नूर मेमण हालाई खादमे सकाफ़त।